फलम्मा अस्लमा वतल्लहु लिलजबीन वनादैनाहु अन या इब्राहीम क़द सद्दक़तर रुया इन्ना कज़ालिक नज्ज़िल मुहसिनीन। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाईरो, अजीज दोस्तों, अवां प्यारी जमात जे आॾो क़ुरान मजीद जी हिकायत सगोरी मूं तिलावत कई आहे, जंहिंजो तर्जुमो मां तव्हांजे आॾो अर्ज़ कयां ऐं उन सां मुतालिक़ चंद ॻाल्हियूं तव्हांजे आॾो पेश करण जो इरादो आहे। दुआ कयो अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू शान पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां ई असां सभिनी खे अल्लाह ताला हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हज़रत इब्राहीम अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम जो ज़िक्र ख़ैर तव्हांजे आॾो मां अॻे जुमे ते अर्ज़ कयो हो। अल्लाह साईं पंहिंजनि प्यारनि खां तमामु वॾा वॾा इम्तिहान वठंदो आहे। वॾो इम्तिहान वॾे दर्जे लाइ हूंदो आहे, नंढो इम्तिहान नंढे दर्जे जे लाइ हूंदो आहे। जेतिरो इम्तिहान ॾुखियो ओतिरो मक़ाम ऐं मर्तबो वॾो। अल्लाह तबारक व ताला जे प्यारे हबीब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात फरमायो आहे त सभ खां वॾी आज़माइश अल्लाह जे नबियनि ते ईंदी आहे। महबूब पाक अलैहिस्सलाम जे इन फरमान जो मतिलबु इहो आहे त अल्लाह साईं जेका सख़्त खां सख़्त आज़माइश, इंतिहाई ॾुखी आज़माइश वठंदो आहे, उहा पंहिंजे नबीअ खां वठंदो आहे। उन खां पोइ जेको उन जे मुशाबे हूंदो त आज़माइश बोहरी हूंदी, मक़ाम ऐं मर्तबो वरी जीअं पोइ हेठि हूंदो त आज़माइश वरी कुझु हल्की थींदी वेंदी आहे। पर सख़्त खां सख़्त आज़माइश, तमामु वॾे खां वॾी आज़माइश ख़ुदा जे नबियनि ते ईंदी आहे। अल्लाह तबारक व ताला जल जलालहू अमन वालहू नबियनि खे मक़ाम ऐं मर्तबो बि वॾो अता कयो आहे। इंसाननि में अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात नबूअत जे मक़ाम खां वधीक ॿियो को मक़ाम रखियो ई कोन्हे। इंसान जो इहो वॾे खां वॾो शरफ़ आहे जो इंसान खे अल्लाह तबारक व ताला नबी बणाए, नबूअत जो ताज पाराए, रसूल बनाए, रिसालत अता फरमाए। इहा तमामु वॾे खां वॾी फज़ीलत आहे। अल्लाह ताला जी ज़ात वरी उन फज़ीलत जे हिसाब सां पंहिंजे नबियनि खां ऐं पंहिंजे रसूलनि खां इम्तिहान वठंदो आहे। इम्तिहान अल्लाह जे नबीअ खां इन लाइ कोन वठिबो आहे त अल्लाह साईं जल जलालहू अमन वालू खे ख़बर नाहे, पोइ रब ॾिसंदो आहे त मां आज़मायां इहो सचो आहे या नाहे। ईअं नाहे। ख़ुदा जी ज़ात बाबरकात हुनखे मुंतख़ब कंदो आहे। रब जी ज़ात हुनखे नबूअत ॾींदो आहे। अल्लाह जे क़दीम इल्म में आहे त हीउ सचो आहे। पर इहा आज़माइश इम्तिहान ख़ुदा पंहिंजे लाइ न वठंदो आहे, असांजे लाइ वठंदो आहे त जीअं असांजे आॾो इहा ॻाल्हि ज़ाहिर थिए, अवाम नास जे आॾो इहा ॻाल्हि वाज़ो थी पवे त ॾिसो अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात पंहिंजनि प्यारनि खे जेॾो मर्तबो ॾींदो आहे
ओडो वरी सब्र कंदा हन त अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात असांखे सबक थो ॾे त असां तव्हां सभिनि जो फर्ज़ आहे त जेकॾहिं को ॾुखियो वक़्तु अची वञे त ख़ुदा जे रज़ा ते राज़ी रहिजे, वावेला न कजे, शिकवा शिकायत न कजे, परेशान न थिजे। इहो जेतिरो बि इंसान जे मथां इम्तिहान ईंदो ओतिरो हुनजो मक़ाम ऐं मर्तबो ख़ुदा ताला वधाईंदो आहे। हज़रत इब्राहिम अला नबीना अलैहिस्सलाम जो इहो इम्तिहान थोरो त कोन हो जो ॼावल ॿार आहे, घर वारी गॾु आहे, अल्लाह साईं हुकुम पियो फरमाए त ग़ैराबाद जाइ ते छॾे आ। अवां ॿुधो, अॻे जुमे ते मां तव्हांखे तफ़सील सां ॿुधायो, इहो वॾो इम्तिहान आहे। हर माण्हू पंहिंजे दिलि जे मथां हयाव ते हथु रखे, पंहिंजी प्यारी घरवारी खे छॾे, वरी ॼावल ॿार ॾे मासूम खे छॾे अचे ऐं छॾे बड़े अहिड़े हंध ते जंहिं जाइ ते पाणी जो निशानी कोन्हे को। रब्बना इन्नी अस्कनतु मिन ज़ुर्रियती बिवादिन गैर ज़ी ज़रअन इंद बैतिकल मुहर्रम। कुरान पाक शाहिद आहे। ऐं मौला मां अहिड़ी जॻह ते पंहिंजे अहल अयाल खे छॾियो थो वञा जंहिं का गैर ज़ी ज़रअ आबादी आहे, यानी जंहिं जाइ ते आबादी जो, सब्ज़ीअ जो, सले जो, कंहिं साईअ शइ जो, पाणीअ जो नालो निशान ई कोन्हे को। पर मां रब पाक तुंहिंजे चवण ते छॾियो थो वञा, तुंहिंजे हवाले कयूं थो वञा। हाणे हिन जाइ खे उहो शरफ़ ऐं मक़ाम अता फरमाए जो हीअ जॻह उहा जॻह बणिजी वञे जो रूह ज़मीन जी दिलि हिन जाइ ते छिकजी अचे। अल्लाह ताला जल जलालहू अमन वारो इम्तिहान त ॾिनो, इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात खे इम्तिहान में मुब्तला फरमायो। अल्लाह जे नबी इम्तिहान ॾिनो, कामयाब थियो, पर ख़ुदा ताला शरफ़ के तो अता फरमायो आहे जो किरोड़ा मील परे आहे त बि निमाज़ पढ़ंदा नियत कम निमाज़ मुहतरफ़ काबतुल्लाह शरीफ़ जे उते लखे हज़ारे किरोड़े मुस्लमान वञनि था। अल्लाह से हुननि जो हज तेसी ताईं क़बूल नथो फरमाए, उम्रो ऐसी ताईं क़बूल नथो फरमाए। अमीर आ, गरीब आ, शहनशाह वा, वली वा, गौस वा, गुनहगार आ, केर भी हुजे, रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो न बैतुल्लाह जा चक्कर काट। जंहिं जाइ ते हज़रत बीबी हाजरा पाणीअ जे लाइ ड्रोड़ूं पा तूं हल, तूं इन जाइ ते ड्रोड़ूं पाए त मां रब तुंहिंजा गुनाह माफ़ फरमाया फरमाया। त मुंहिंजा प्यारा दोस्त, इहा का मामूली ॻाल्हि कान्हे का, तमामु वॾो शर्फ़ आहे। अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात इब्राहिम अलैहिस्सलाम जा यादगार क़ाइम फरमाया। हाणे हिकिड़ो इम्तिहान जान ते आयो, बाह में विधो वियो। ॿियो इम्तिहान इहो आयो जो इब्राहिम अलैहिस्सलाम खे चयो वियो त पंहिंजी ज़ाल बि फिटी करे आ, ॿार बि फिटो करे आ, उन इम्तिहान में कामयाब थियो आहे। हाणे वरी टियों इम्तिहान ख़ुदा ताला पियो वठे। सलात पढ़ंदो हल, ॻाल्हि ॿुधंदो हल। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जे तरफ़ खां पंहिंजे प्यारे नबीअ खे हुकुम थियो आहे, ऐ मुंहिंजा प्यारा नबी, मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तोखे हुकुम थो फरमाया त प्यारे खां प्यारी शइ मां अल्लाह जे राह में कुर्बान कर। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखिजो त हाणे इहो जॾहिं इम्तिहान शुरू थो थिए, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे खलील खे हुकुम कयो आहे त शाम जो मुल्क छॾ। हाणे जंहिं जाइ ते तुंहिंजो पुटु आबाद आहे, तुंहिंजी घरवारी आबाद आहे, गैराबाद जॻह खे जन आबाद बणाए गुलज़ार बणायो आहे। इस्माइल पंहिंजे कदमनि जे कराम सां ज़मीन खे फाड़े पाणीअ खे ॿाहिरि कढियो आहे। हाणे प्यारा इब्राहिम अला नबी अलैहिस्सलाम, मां रब करीम जे ज़ात बाबरकात जो हुकुम आहे त शाम खे छॾ। हाणे तूं वञी मके पंहिंजे घरवारी पंहिंजे प्यारे पुट सां रहो। जंहिं इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जे अमर सां शाम जो मुल्क छॾे करे इस्माइल अलैहिस्सलाम हज़रत बीबी हाजरा सां मके पाक में अची रहियो आहे। इहे हाणे आज़माइश वारो इम्तिहान जो टियों मरहलो हिते शुरू थियो आहे। रब ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, प्यारा खलील मां अल्लाह जे राह में प्यारी शइ कुर्बान फरमाए। इब्राहिम अलैहिस्सलाम वॾो मालदार हो। किताब लिखनि था, हदीसुनि में अचे थो त सरवरे कायनात अलैहिस्सलाम जे फरमान जे रोशनी में त इब्राहिम अलैहिस्सलाम वटि हज़ारनि जे तादाद में उठ हा, हज़ारनि जे तादाद में माल हो, ढगियूं हुयूं, बकरियूं हुयूं, दुंबा हुआ। अल्लाह जो नबी वॾो मालदार हो। हिकिड़े ॾिहाड़े मलाइकनि खे चवणो पइजी वियो, अल्लाह खे अर्ज़ु कयूं त मौला ही फ़लसफ़ो असांखे सम्झ में नथो अचे।
हिकड़े पासे फरमाए तो फत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला। तो मौला पाक जो फरमाना तमारा करीम जे ज़ात बाबरकात इब्राहीम खे खलील बनायो आ। खलील उनखे चइबो आ जंहिंजी दिल गैर जे मोहब्बत खां खाली हुजे, जंहिंखे हज़ारे उठ हूंदा उनखे मोहब्बत ज़रूर हूंदी, जंहिंखे हेतिरो माल हूंदो तंहिंखे माल सां बि मोहब्बत हूंदी। बकरियूं बि आहिनि, ढगियूं बि आहिनि, दुंबा बि आहिनि, गऊं बि आहिनि, पोइ बि तुंहिंजो खलील आ। इहा सम्झ में ॻाल्हि नथी अचे। ऐं चई पाण थो त खलील उनखे चइबो आहे जंहिंजी गैर जे मोहब्बत खां दिल ख़ाली आ, जंहिंखे उठनि सां मोहब्बत आ, ढगिन सां मोहब्बत आ, बकरिन सां मोहब्बत आ, उहो खलील नथो थी सघे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त मां रब आहियां, मां चयो आहे त इब्राहीम खलील आ। तव्हांखे पत नथी पए त वञो वञी मुंहिंजे खलीलुल्लाह खे आज़माए अचो। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह। मलाइक बेएतबार कोन हा, जो मलाइक चवण खणी त असांखे एतबार न आहे, पर हुननि चयो त सम्झ में ॻाल्हि नथी अचे। काथे ख़ालिक जो कमाल, काथे मखलूक जी ॻाल्हि। हाणे मखलूक आहिनि मलाइक सगोरा, उहे अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे अमर सां इब्राहीम अलैहिस्सलाम वटि हली अचनि था। हिकिड़ी वादी आहे, उहा सॼी वादी जी वादी भरी पई आहे। जाॾे निहार त रिढूं आहिनि, वरी ॿिए पासे निहार त गऊं आहिनि, वरी टे पासे निहार त उठ ई उठ आहिनि। अल्लाह जो नबी खलीलुल्लाह उन्हनि पंहिंजे माल सां हिकिड़े टकरी जे मथां वेठो आहे। मलाइक अचनि था, इंसानी सूरत में अची इब्राहीम जे आॾो बि चवनि था सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सभई चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। खुश तरह बाशद के सिर्रे दिल बरा, गुफ्ता आयद दर हदीसे दीगरा। यार जी तारीफ़ जॾहिं ॿिए जे ज़बान खां ॿुधबी आहे, दिल भरिजी ईंदी आहे, शौक़ ऐं ज़ौक़ ऐं मोहब्बत वधी वेंदो आहे। इब्राहीम अलैहिस्सलाम जी ज़ात सुभान अल्लाह चवंदो हो, पर जॾहिं मलाइकनि जे ज़बान खां सुभान अल्लाह ॿुधो अथई, उहा टकरी छॾे थो, उतां लहे थो, उन इंसानी सूरत वारनि मलाइकनि ॾे वञे थो, उन्हनि जे भर में जॾहिं पहुतो आहे। अल्लाह जो नबी पहुचंदो हुयो, मलाइकनि सगोरनि पंहिंजे ज़िक्र खे बंदि करे छॾियो। इब्राहीम अलैहिस्सलाम अस्सलाम कयो, उन्हनि वालेकुम सलाम जो जवाब ॾिनो। अल्लाह जो नबी फरमाए थो अदा अगारो छा पे चयो? अल्लाह जो हमद ऐं सना पे कयोसीं। वरी त ॿुधाइजो। मलाइक सगोरा चवनि था अॻे असां पंहिंजे मर्ज़ी सां पे कयोसीं, हाणे तो असांखे फरमाश कई आहे। पंहिंजे मर्ज़ीअ सां चवण ॿी ॻाल्हि आहे, फरमाश करण ॿी ॻाल्हि आहे। पंहिंजे मर्ज़ीअ सां असां बिना कंहिं ॻाल्हि जे चई रहिया हुआसीं। हाणे तूं चवीं थो त ॿुधायो, मुफ़्त में कोन ॿुधाईंदासीं, कुझु ॾे त तोखे ॿुधायूं। अल्लाह जे नबी सगोरे जे साम्हूं हज़ारे उठ बीठा हा। अल्लाह जो नबी फरमाए थो, समूरा उठ तव्हां जा मूंखे मिठड़े रब्बुल आलमीन जो इस्म पाक ॿुधायो। मलाइक सगोरा चवनि था सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जी हदीस आहे, पाण फरमाइनि था जंहिं मुस्लमान जे ज़ुबान ते सुभान अल्लाह जो लफ़्ज़ हूंदो, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था इहो शख़्स दुनिया मां लॾींदो त ईमान सां लॾींदो। पाण करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं 70 भेरा जेको सुभान अल्लाह चवंदो आहे, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन जे जिस्म खे जान खे जहन्नम खां आज़ाद करे छॾींदो आहे। हबीब जी ज़ात बाबरकात फरमाइनि था जॾहिं इंसान पंहिंजे ज़ुबान सां हिकिड़ो दफ़ो चवंदो आहे सुभान अल्लाह, अल्लाह ताला हुन जे ज़ुबान वारे अखर मां हिकिड़ो दरख़्त पैदा कंदो आहे, जंहिंजूं पारियूं 7 ज़मीन में हूंदियूं आहिनि ऐं हुन जूं टारियूं 7 आसमान ते हूंदियूं आहिनि। उन जा पन ऐं लामूं एतिरियूं वॾियूं हूंदियूं आहिनि जो पूरी रूह ज़मीन खे घेरे वठंदियूं आहिनि। उन में किरोड़नि जे तादाद में ॾार हूंदा आहिनि, हिकिड़े हिकिड़े ॾार में किरोड़नि जे तादाद में लामूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ी हिकिड़ी लाम में किरोड़नि जे तादाद में पन हूंदा आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाइनि था उहो दरख़्त बि क़यामत जे ॾिहाड़े ते सुभान अल्लाह पढ़ंदो रहंदो आहे। उन जे पन पन मां, ॾारीअ ॾारीअ मां, दरख़्त जे पाण पाण मां लफ़्ज़ सुभान अल्लाह जो जारी हूंदो आहे। क़यामत ताईं उन वण खे लोॾींदो रब रहंदो, सुभान अल्लाह पढ़ंदो रहंदो, सॼो सवाब सुभान अल्लाह चवण वारे खे मिलंदो रहंदो। अल्लाहु अकबर
या रसूल अल्लाह हक चार यार दुरूद शरीफ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि मलाइकन सगुरन सुभान अल्लाह चया उठ हवाले मलाइकन जे थी विया वरी अल्लाह जा मलाइक ख़ामोश थी विया उठन खे काहे रवाना थिया इब्राहिम खलीलुल्लाह फरमाए थो हिकिड़ो दफ़ो वरी ॿुधायो बाबा मुफ्त में कोन ॿुधाईंदासीं अगारो असां पंहिंजे मर्ज़ीअ सां ॿुधायो हो असां ॿिए नंबर में तो असांखे उठ ॾिना आहिनि हाणे छा ॾींदे कुझु ॾे त ॿुधायो न त मुफ्त में कोन ॿुधाईंदासीं अल्लाह जे नबी साॼे पासे निहारियो आहे उठ हज़ारनि जे तादाद में ढगियूं बीठियूं ख़ुदा जो नबी फरमाए थो इहे सभु तव्हांखे आयूं मूंखे मिठड़े रब जे करीम जो नालो ॿुधायो मलाक सगुरा चवनि था सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह पाक जे मलाइकन पंहिंजे ज़िक्र खे ख़त्म कयो आहे ढगियूं काहे वरी रवाना थिया आहिनि इब्राहिम खलीलुल्लाह अॻु फिरी थो अचे अदा उठ बि कायव ढगियूं बि कायो अञा मूं वटि माल आहे मूंखे रब पाक जो नालो ॿुधायो ख़ुदा जा मलाइक चवनि था हाणे छा ॾींदे इब्राहिम खलीलुल्लाह फरमाइनि था अञा मूं वटि दुंबा बीठा आहिनि ख़ुदा जे नबी सभु दुंबा हुननि जे हवाले फरमाया मलाइक चवण लॻा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मलाक सगोरा दुंबा काहे रवाना थिया इब्राहिम खलीलुल्लाह फरमाइनि था अञा बकरियूं बाक़ी आहिनि इहे बकरियूं बि कायो मूंखे मिठड़े रब पाक जो नालो ॿुधायो अल्लाह जे मलाइकनि बकरियूं कायूं आहिनि इब्राहिम खलीलुल्लाह वरी अल्लाह जे मलाइकनि खां ॿुधे थो चवनि था सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे उठ बि विया ढगियूं बि वयूं दुंबा बि विया बकरियूं बि वयूं माल त बचो कोन को समूरो जो समूरो मलाइक माल काए रवाना थियनि था पिया अल्लाह जो नबी सगोरो खलीलुल्लाह फरमाए थो ओ प्यारा मला प्यारा अल्लाह जा बानड़ो मूंखे वरी रब पाक जो ज़िक्र ॿुधायो मलाइक चवनि था छा ॾींदे ढगा ॾेई छॾियई उठ ॾेई छॾियई बकरियूं ॾेई छॾी दुंबा तो ॾेई छॾिया हाणे त तो वटि का शइ कान्हे छा ॾींदे इब्राहिम खलीलुल्लाह फरमाए थो तव्हां सुठा माण्हू था ॾेखारिजो अवां नेक था ॾेखारिजो ज़रूर तव्हां माल जे लाइ को नौकर रखंदव को ग़ुलाम रखंदव को ॿेली रखंदव मूंखे ॿेली बणाए वठी हलो मुंहिंजी जान बि तव्हां तां क़ुर्बान आहे मूंखे रब करीम जो नालो ॿुधायो हर शइ ॾियण जे लाइ ख़ुदा जो नबी तयारु थी थो वञे पियो अल्लाह जे नबी जे आॾो जमल इहा ॻाल्हि आई आहे ऐं मलाइकनि ॾिठो त सुभान अल्लाह हिन खे उठ प्यारा न आहिनि हिन खे ढगियूं प्यारियूं न आहिनि हिन खे माल प्यारो न आहे हिन खे बकरियूं प्यारियूं न आहिनि हिन खे का शइ प्यारी कान्हे जेकॾहिं हिन खे प्यार आहे त अल्लाह जी ज़ात सां प्यार आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो आहे अल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह अल्लाह पाक पंहिंजे पाक कलाम में फरमाईंदो आहे त ईमान जी निशानी आहे मोमिन उनखे चइबो आहे जंहिंजी सभ खां वधि मुहबत पंहिंजे रब करीम सां हूंदी आहे दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम वरी सलात बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम कुरान पाक में अल्लाह ताला फरमाइंदो आहे लन तनालुल बिर्रा हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून अवां कॾहिं बि नेकी खे कोन था पहुची सघो अवां नेकी खे तॾहिं पहुचंदव जॾहिं प्यारे खां प्यारी शइ अल्लाह जे राह में कुर्बान कंदव प्यारी शइ ॾियो जंहिंसां तव्हांजी दिलि फाथल आहे अवां जो क़ल्ब लटकियल आहे उन प्यारी शइ खे अल्लाह जे राह में कुर्बान कर त रब तो फरमाए तोखे मुहबत जो सर्टिफिकेट ॾेई छॾिया अल्लाह जो नबी हर शइ कुर्बान थो करे मुहबत इन खे चइबो आहे जो रब करीम जे नाले ते हर शइ कुर्बान करे छॾे वाह खलीलुल्लाह तुंहिंजे नाले तां जो सुभान अल्लाह चवण जे मथां अल्लाह जे प्यारे खलील हर शइ कुर्बान फरमाई आहे दुरूद पढ़ त मां ॻाल्हि पूरी कर अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम वरी मोहब्बत सां साथ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे तरफ़ खां हुकुम थियो आहे ऐ प्यारा खलील मलाक सगोरा तुंहिंजे इम्तिहान लाइ आया मलाक चवनि था प्यारा इब्राहिम असां जहिड़ो ॿुधोसीं तहिड़ो ॾिठोसीं
वाकई रब सचो आ फत्तखज़ल्लाहु इब्राहीम खलीला। ओ समूरो माल मलाइक मोटाए था जन पिया। इब्राहीम अलैहिस्सलाम चवे तो तव्हां माल छो था मोटाए ॾियो? चवनि था असीं मलाइक आहियूं, असीं इंसान कोन आहियूं। अल्लाह पाक जे तरफ़ खां इम्तिहान जे लाइ तुंहिंजे वास्ते आया हुआसीं, पर जहिड़ो ॿुधोसीं तहिड़ो ॾिठोसीं वाकई तूं खलीलुल्लाह आहियां। तोखे माल सां मुहबत कान्हे, तोखे वाकई पंहिंजे अल्लाह सां मुहबत आहे। मलाइक हलिया वञनि था पिया। इब्राहीम अलैहिस्सलाम जी ज़ात खे ख़ुदा ताला जी ज़ात पता हुकुम थियो आहे, ऐं प्यारा खलील प्यारी शइ कुर्बान कर। दिल में सोचई त दुनिया खे माल सां प्यार हूंदो आहे ऐं दुनिया में कुर्बान बि माल कबो आहे। अल्लाह जे तरफ़ खां वाज़े हुकुम कोन्हे को, एतिरो चयल आहे त प्यारी शइ कुर्बान कर। हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह सुबुह जो थियो आहे 300 उठ अल्लाह जे राह में कुर्बान थो करे। 300 मामूली ॻाल्हि कान्हे। रात गुज़री वई, ॿी रात आई, ॾींहुं बि गुज़री वियो, 300 उठ बि कुर्बान थी विया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात वटां ख़ुदा जे प्यारे नबीअ खे इल्हाम थियो आहे, ॿी रात प्यारा अञा प्यारी शइ कुर्बान कर। दिल में सोचई शायदि अल्लाह पाक वटि इहे क़बूल न पिया। वरी सुबुह जो थियो आहे 300 ढगा कुर्बान थो करे। वरी 3 रात अल्लाह पाक जे राह में अल्लाह पाक जो प्यारो नबी वरी इल्हाम आयो आहे, वरी 300 बकरियूं कुर्बान थो करे पियो। वरी 4थी रात आई आहे, रब करीम जे ज़ात बाबरकात वटां साॻियो इल्हाम थियो आहे, प्यारा खलील प्यारे खां प्यारी शइ कुर्बान कर। अर्ज़ थो करे बारे इलाहा मूंखे जेका सम्झ आई आहे, उठ कुर्बान कया अथमि, ढगा कुर्बान कया अथमि, बकरियूं कुर्बान कयूं अथमि, पर तुंहिंजे तरफ़ खां मुतालबो आहे अञा प्यारी शइ। हाणे छा कुर्बान कयां? भले खां भलो माल क़ीमती उठ हा उहे कुठमि, पर तो चयो अञा भली शइ। हाणे उठनि खां त भलियूं बकरियूं कोन्हनि के, रिढूं कोन्हनि के, सभु कुसी विया। हाणे मौला माल त अञा घणो बीठो आहे, पर तुंहिंजो जेको असली इरादो हुजे सो ज़ाहिर कर त खलील हाज़िर आहे। असुल इरादो ॿुधाए। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमाए थो, प्यारा इब्राहीम सालनि खां पोइ तोखे इब्राहीम मोकिलियुमि त वञी पंहिंजे घर वारी सां मुलाक़ात कर। सालनि खां पोइ मोकिलियो मां त इस्माइल सां वञी प्यार कर। पोइ तो हिकिड़ो दफ़ो इस्माइल सां प्यार कयो, भाकुर विधी, इस्माइल खे चुमियूं ॾिनी। मां रब करीम जे ज़ात बाबरकात खे गैरत अची वई त जंहिं दिलि में रब जी मुहबत आहे उते इस्माइल जी मुहबत छो आई? हाणे मां तोखे आर्डर इहो थो ॾियां त अल्लाह पाक जे मुक़ाबले में जे इस्माइल खे भाकुर पाए चुमियूं ॾिनियूं थी, इहो इस्माइल अल्लाह जे राह में कुर्बान कर। अल्लाह या रसूल मुजादा अहिड़ा मुहबत जा मिसाल दुनिया में मिलनि था पिया। इब्राहीम बिन अदहम वॾो शहनशाह हो, बादशाह हो, उनखे ख़ुदा जो इश्क ऐं मुहबत अची जाॻियो त अल्लाह कीअं मिले, रब तलाश कया, बादशाही आहे हुनजी। मुंहिंजा दोस्त हिकिड़े ॾिहाड़े पंहिंजे महलात ते मथे मारीअ ते सुतो पियो आहे, आधी रात जो टाइम आहे, पर तलब मौला जी आहे त मौला मिले। आधी रात जे टाइम ते मथे छत ते आवाज़ ॿुधई, ठक 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 भॼण जो आवाज़ ॿुधई। दिल में सोचई मां बादशाह, पहरा, डाकिणियूं, चौकीदार, फौज, लश्कर मुंहिंजे महल ते आधी रात जो केरु चढ़ी आयो आहे? गुस्से में तलवार खणी पाण चढ़ियो आहे। मथे जो वञे त मारीअ जे मथां, छत जे मथां जत बीठा आहिनि, जत, मुहारूं बि हथ में, डावण बि हथ में। हज़रत इब्राहीम बिन अदहम थो फरमाए, केरु आहियो? के असां जत आहियूं। मारीअ ते छो आया हो? उठ विञाइजी विया आहिनि, ॻोल्हियूं था। बादशाह चो वॾा बेवकूफ़ आहियो, मारीअ ते, महलात ते, बादशाही तख़्त जे मथां उठ किथां आया? उठ झंग में हूंदा आहिनि, उहे जत कोन हा, उहे ईअं खणी सम्झो त रब जे तरफ़ खां इशारे वारा मलाइक हा। इब्राहीम खे चयो, इब्राहीम जेकॾहिं मारीअ जे मथां उठ कोन मिलंदा त रेशमी बिस्तरनि ऐं तख़्त जे मथां अलाह बि कोन मिलंदो। तूं थो चवीं त अलाह मिले, अलाह मिले, अलाह ॻोल्हियां, सो महलातनि जे मथां रब कोन मिलंदो आहे। सुबुह जो थियो आहे, इब्राहीम बिन अदम बादशाही ख़ैरात कई आहे, वज़ीरनि जे हवाले चाबियूं करे पाण पोती कुल्हे ते खणी झंग में हलियो वियो आहे। हुन जे ज़ाल खे 6 महीने जो हमल हो, ॿार पेट में हो। उहो ॿार पेट वारो छॾे, ज़ाल छॾे, बादशाही छॾे हलियो वियो आहे, 14 साल परे रहियो आहे। अलाह जो शान 6 महीने खां बाद में हुन जे घरवारीअ खे बचड़ो ॼाओ आहे, पुटु ॼाओ आहे। उहो
पुट नौजवान थियो आ, उन्हीं सागी बादशाही जे तख्त ते रहियत वारन उन जे पुट खे विहारियो आ। 13.5 साल खां बाद में उन पुट जवानी जे हालत में हज जो इरादो कयो आ। इब्राहिम बिन अदहम भी तवाफ बियो करे। हे इब्राहिम जो पुट 13.5 साल पीउ जे जुदाई खां बाद में पंहिंजे लश्कर सां, पंहिंजे वज़ीरनि सां, पंहिंजे फौज सां उहो बि तवाफ पियो करे। तवाफ कंदे कंदे जमल इब्राहिम बिन अदहम जी पुट जे मथां नज़र पई आ त कशिश थी। ॾिठो हुयई अबा कोन था सम्झो छा? ज़ाल जे पेट में 6 महीने जो छॾे आयो, 6 महीने ॼाओ ॾिठई कोन। 13.5 साल जो नौजवान छोकिरो लासरात आ, हाणे तवाफ थो करे, बादशाही ताज पातो पियो आहे। मुंहिंजा दोस्त लश्कर पुठियां गॾु आहे, पर इब्राहिम जो ॾिठो न, रत खे रत सां छिक ईंदी आहे। सम्झो था न भाउ, रत जी छिक ईंदी आहे। मुंहिंजा दोस्त हुनखे कशिश थी, दिलि में सोचई त ख़ुदा न भुलाए, हे मुंहिंजो पुटु आहे जेको मां पंहिंजे घरवारी जे पेट में छॾे आयोसि। छोकिरे खे ॿाह खां वरितई। यारी सची कान्हे जो अलाह सां बि यारी हुजे, पुट सां बि यारी हुजे। ओ इब्राहिम, इहा यारी नाहे, इहा दोस्ती नाहे, इहा सचाई नाहे। होॾो दावा कई थी, बादशाही फिटी कई ख़ुदा जे इश्क में। हाणे वरी तवाफ छॾे ऐं पुट खे चुमियूं पियो थो ॾी, तवाफ फिटो करे पुट खे भाकुर थो पाई। इब्राहिम बिन अदम दुआ कई आहे, या इलाहुल आलमीन, जेकॾहिं मां तुंहिंजो सचो आशिक़ आहियां त मुंहिंजे इश्क खे क़बूल फरमाए, मुंहिंजी दुआ खे मंज़ूर फरमाए। इहो मां पंहिंजो पुटु तुंहिंजे राह में छॾे ॾिनो ऐं मां चवां थो, जेकॾहिं मां प्यारो आहियां त मूंखे न खपे, न खपे, न खपे। ईअं चई इब्राहिम पोइ ते हटियो आहे। जंहिंमहिल पोइ ते हटियो आहे त नौजवान वेठे वेठे फतकी फतकी साह थो ॾे। उनजो दम परवास थियो। जंहिंमहिल दम परवास थियो नौजवान छोकिरे जो, तंहिंमहिल इब्राहिम बिन अदम रकातूं नफ़िल पढ़ी, चवे थो, मौला तुंहिंजो शुक्र आहे जो मुंहिंजी दोस्ती तोसां सची आहे, मुंहिंजी दुआ क़बूल कई थी, मुंहिंजो पुटु बि तुंहिंजे नाले तां कुर्बान थी वियो। बाबा मोहब्बत का मामूली ॻाल्हि कान्हे का। मोहब्बत ऐं इश्क जंहिं जाइ ते हूंदो आहे उते हर शइ जी कुर्बानी ॾियणी पवंदी आहे। अल्लाह तबारक व तआला जो प्यारो खलील अल्लाह ताईं जे आॾो आहे। रब ताला फरमाए थो, प्यारा जंहिं इब्राहिम, जंहिंजे करे मां तोखे चयो त वञी झग में फिटो करे आ, हाणे वरी मां तोखे चयो आहे त वञी मुलाक़ात कर, वरी हुन सां प्यार पियो करी, भाकुर पियो पाई, चुमियूं पियो ॾी। प्यारा इब्राहिम, मां थो चवां त इहो प्यारो इस्माइल मां अल्लाह जे राह में कुर्बान कर। आवाज इस्माइल कुसे त अलाह खे छा मिले? ॻाल्हायो। इस्माइल कुसे त रब खे कुझु मिलंदो छा? भला जे पाण कुर्बानी कयूं था, ढगा कुहूं था, बकरियूं कुहूं था, अल्लाह जे राह में कुर्बानी ॾियूं था, असां वारो गोश्त, असां वारी रत, असांजे गोश्त जो जानवरनि जो इहो रब खे को पहुचे थो। अल्लाह ताला फरमाए थो, लन यनाल अल्लाह लुहुमहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा। ख़बरदार, अवां जो रत, अवां जो गोश्त, कुर्बानी जे जानवर जो अल्लाह वटि कोन ईंदो आहे। रब थो चए, मां रुॻो तव्हांजे तक़वा खे ॾिसंदो आहियां, अवां जे इरादे खे ॾिसंदो आहियां। अवां जी तक़वा ऐं इरादो आहे त मां अल्लाह वटि तव्हांजी इरादो ई पहुचंदी आहे, मोहब्बत पहुचंदी आहे। बाक़ी अव्हां जे गोश्त जी ख़ुदा खे ज़रूरत कान्हे। रब थो चए त मां सां मोहब्बत जी दावा आहे त प्यारे इस्माइल खे को। हाज़िर मौला, राति रुगो गुज़रे, सुबुह थियो, इस्माइल खे सॾु कयईं। ज़ाल जे अकेलाईअ में माउ खां परे करे पंहिंजे बचे खे फरमाए थो, इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका फंजुर माज़ा तरा। इब्राहिम तो ॻाल्हाए ऐं चवे क़ुरान तो किसो वाक़ियो बयान तो करे अल्लाह जो कलाम। इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुका फंजुर माज़ा तरा। ओ मुंहिंजा प्यारा इस्माइल अलैहिस्सलाम, राति मूंखे हुकुम मिलियो आहे, ख्वाब में मां ॾिसी रहियो आहियां, रब ताला मूंखे चवे पियो त मां तोखे ज़िबह कयां, हाणे ॾे ख़बर तुंहिंजी मर्ज़ी कहिड़ी आहे। पुट खे न चइजे, बाबा ये तोवारा कपड़ा लाहे ॾे। छो अबा? ये फ़क़ीर खे थो ॾियां। बाबा अलाह अलाह कर, छितो न थी, मां वारा कपड़ा रुजान वारा ॿिया वठी ॾेसि, मुंहिंजा कपड़ा तो मूंखे वठी ॾिना, इहे कपड़ा वरी ॿिए खे थो ॾे। अॼुकल्ह जो पुट त ईअं चवे न साईं, कपिड़े ॾियण जे लाइ तयारु कोन्हे।
अल्लाह जो नबी पांजे फर्जंद प्यारे इस्माइल खे तो फरमाए त मूंखे हुकुम मिलियो आहे रब जो त मां तोखे ख़ुदा जे राह में कुर्बान कयां। हाणे तुंहिंजी सलाह कहिड़ी आहे? ईअं चवया बाबा छो थो मूंखे मारी, उठ कुर्बान कजां, ख़ुदा खां माफ़ी वठजां, मां ॾोह तुंहिंजो कहिड़ो कयो आहे, मूंखे न को ईअं चवे हा। पर न जे होॾो इब्राहिम खलीलुल्लाह आहे त हेॾां हज़रत इस्माइल ज़बीहुल्लाह आहे। मामूली ॻाल्हि कान्हे का, उहो इस्माइल आहे जंहिंजे पुठीअ में पेशानी में मोहम्मद जो नूर आहे। अल्लाह अकबर यार हक चार यार इस्माइल अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जवाब थो जे या अबत फ़अल मा तुमर सतजदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन। वाह सोना नबी तो जो जवाब, या अबत फ़अल मा तुमर, बाबा देर न कर, जेको रब तोखे अमर कयो आहे उहो जल्दी कर, देर न कजा। सतजदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन। ओ मुंहिंजा बाबा तूं जॾहिं छुरी मुंहिंजे गले ते वहाईंदे इंशाअल्लाह अहिड़ो सब्र कंदुसि जो कंहिं सब्र कयो ई कोन हूंदो। अल्लाह जे राह में भली मूंखे कुर्बान कर। सतजदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन, जल्दी तू मूंखे लह दे इंशाअल्लाह ताला मां अल्लाह जे राह में सब्र कंदुसि। ख़ुदा ताला जल जलालु अमन वालू जे ज़ात बाबरकात जे प्यारे नबी जवाब ॾिनो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम बाग बहार थी वियो आहे, चए थो अल्हम्दुलिल्लाह मां पंहिंजे मतिलब में कामयाब आहियां। जेकॾहिं पुट इनकार करे हा त मां छा कयां हा, रब जे आॾो कान्यारो थी पवां हा। पर भली जायूं माइरूं सजूं सालिहन माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलनि, बाक़ी ॿियनि वेचारनि ओ जागा जाया कया। जेकॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम आहे त साम्हूं इस्माइल अलैहिस्सलाम आहे। अल्लामा इक़बाल रहमतुल्लाह अलैह अजीब शेर चयो आहे, दुरूद पढ़ त मां तोखे ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अबा हिकिड़ो त वर्दी जवाब ॾिजो मूंखे महिरबानी करे। हज़रत इस्माइल इब्राहिम अलैहिस्सलाम जे सोहबत में रहियो आहे? न। ॻाल्हायो अबा, रहियो आहे? न। कंहिं मदरसे में पढ़ियो हो? न। कंहिं सेखारियो हुयुसि? अञा भला वही लथो अथसि मथऊं? न। पोइ इहो कीअं वर्दी जवाब ॾिनई? इक़बाल तो चवे ये फैज़ाने नजर था या के मकतब की करामत थी। जो तो ख़बर ही कान थी पवे त इहो कंहिं मदरसे जो कमाल हो या कंहिं निगाह जो कमाल हो। आओ ना बा, मदरसे जो कमाल कोन्हे त निगाह जो कमाल आहे। ये फैज़ाने नजर था या के मकतब की करामत थी, सिखाए किसने इस्माइल को आदाब फर्जंदी। इस्माइल खे कंहिं ॾसो त हे बाबो आहे, इस्माइल खे कंहिं ॿुधायो त हू मुंहिंजो अल्लाह आहे, इस्माइल खे कंहिं सेखारियो त रब जे राह में कुर्बान थियणु शोभा, इहो कंहिं सेखारियो? चओ त इहो सॼो सारो निगाह जो कमाल हो। अरे निगाहे नबी में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी। सब कमाल निगाह जो हूंदो आहे, जंहिंजे मथां निगाह थी पवे। मुर्शिद जी मुरीद ते नज़र थे, नबीअ जी उम्मतीअ ते नज़र थे, पीउ जी पुट ते नज़र थे, उस्ताद जी शागिर्द ते नज़र थे। ख़ुदा पाक जो कसम आहे, निगाह उहो कमु कंदी आहे जो मदरसो कमु कोन कंदो आहे, नज़र उहो कमु कंदी आहे जो ॿी का शइ कमु कोन कंदी आहे। दुआ कर छॾ के अल्लाह वारे जी निगाह थी पवे। ॾाढे चओ आमीन। पंजाब में हिकिड़ो बुज़ुर्ग हो ख्वाजा शेर मोहम्मद शरकपुरी, सभई जो रहमतुल्लाह अलैह, ॾाढे जो रहमतुल्लाह अलैह, वॾो कामिल वलीउल्लाह शरकपुर शरीफ जो बुज़ुर्ग हो। शेर मोहम्मद नालो हो, हुनखे चवंदा हुआ माण्हू शेर यज़दानी। छा चवंदा हुआसीं? शेर यज़दानी। ख्वाजा शेर मोहम्मद शरकपुरी रहमतुल्लाह अलैह, वॾो कामिल दरवेश हो। हिकिड़े ॾिहाड़े हिकिड़ो वहाबी मुलो गजुसि, फ़कीर दरवेश हूंदा आहिनि। मौलवीअ कई बकवास, चई पीरी मुरीदी रुगो बकवास आहे, पीरी मुरीदी रुगी रस्म आहे।
पीरी मुरीदी में का शय कान्हे, इहो मिड़ई पेट पालण जो ढऊंगा। छाजा पीर छाजा मुरीद, मां घणा की पीर ॾिठा, कई पीर ॾिठा अथमि। फलाणो पीर ॾिठुमि, फलाणो पीर ॾिठुमि, नाला की कई पीर ॾिठा अथमि। ख्वाजा साहब चुप कयो वेठो आहे। वरी ॿीहर चई मां कई पीर ॾिठा आहिनि, कई पीर ॾिठा आहिनि। ख्वाजा साहब चुप वेठो आहे। वरी मुल्ला टियों दफ़ो चयो त मां केतिरा पीर ॾिठा, कुझु कोन्हे। ख्वाजा साहब फरमाए थो हा अदा तो पीर ॾिठा, पर तोखे कंहिं पीर कोन ॾिठो आहे। समझो था न साईं, तो बराबर पीर ॾिठा हूंदा, तो बराबर पीर ॾिठा हूंदा, तुंहिंजी नज़र सां तो ॾिठा हूंदा, पर तोते कंहिं पीर जी नज़र कान पई आहे। अरे तोते कंहिं पीर जी नज़र पवई आहे त ॿई जहान घोर करे छॾी आहे। आओ या न, अल्लाह वारे जी नज़र पइजी वञे न साईं। हज़रत गिरोड़ी साहब रहमतुल्लाह अलैहि ते ख्वाजा साहब जी नज़र पइजी वई, मंगरे मजा उहो शख्स कामिल वलीउल्लाह बणिजी वियो जेको एतराज़ कंदो हो, पर अल्लाह जे वलीअ जी निगाह पइजी वई त गिरोड़ी गिरोड़ी थियो साईं। जो पंहिंजे ज़माने खां 200 300 साल अॻु जूं ख़बरूं ॿुधाए वियो। अल्लाह जे राह में इहो छा हो, अल्लाह वारे जी हुन ते नज़र पई। तुंहिंजो ॾिसणु ॿियो आहे, पीर जो ॾिसणु ॿियो आहे। फ़र्क़ु आहे या न आहे? ॻाल्हाईंदा हलो, ॻाल्हाईंदा हलो, फ़र्क़ु आहे या न आहे? अब्दुल्लाह फ़कीर कात्यार पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जे ज़माने जो फ़कीर हो, ज़मींदार हो, मुजादा हुको पीअंदो हो। हेॾी त हुके जी टोपी हूंदी, लछ जेॾो नड़ हो, वार हुन जा वॾा छजल हा, नार ते वेठो आहे। पीर साईं रोज़े वारो तो अची लंघियो आहे। पाण घोड़ो झले, फ़कीरनि खे चऊं त वाह जो शइ आहे। छा फरमायूं त वाह जो शइ आहे। फ़कीरनि चयो कि भला हुकाई आहे, हेॾो हुको रखियो वेठो आहे। पाण फरमाइनि था तव्हांजी नज़र हुकाई ते आहे, मुंहिंजी नज़र हक़ ते आहे। पाण फरमाइनि था ओ नार वारा जो न ॾिठई कोन, ईअं वॾाई में वेठो आहे। पाण वरी ॿीहर असर कयूं, ओ नार वारा वर्दी न ॾिनई। टीहर फरमायूं ओ नार वारा, हीअं निहारे छा आहे? अबा फलाणे ॻोठ वेंदासीं, फलाणे ॻोठ दग तॾस, अहिड़ी मगरूरी जो हुके जो नड़ कढी हीअं कई। समझो था न, ईअं वॾाई में पाण अॻिते हलिया विया। फ़कीरनि चयो किबला हे त वॾो मगरूर आहे। पाण फरमायो पुठी ॾियो अचे थो, पुठी ॾियो त अचे थो। मुंहिंजा प्यारा दोस्त हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैहि अॻिते वधिया हन। 2 मिंट कोन गुज़रिया, अब्दुल्लाह कात्यार खे अची आका दिलि में ख़ुदा जो इश्क जाॻियो आहे। हुको भॻई नार छॾियईं, डोड़ंदो थो अचे, विच ते दरिया हुआ। हालनि जे परे पासे खां पीर साईं सरदार दरिया तां टपी विया। जमल पाण ॿेड़ीअ तां टपिया, पाण टपिया, पंहिंजा जमाती टपायूं। मीर ॿार खे फरमायो, उहो मीर ॿार अचे जी साईं, हिकिड़ो हमराह अचई थो पुठियां, हेड़े आरे पारे थी तंहिंखे ॿेड़ीअ तां न टपाइजां। समझो था हलाए न, इनखे ॿेड़ीअ तां न टपाइजां। पीर साईं सरदार दरगाह तां टपी, दरिया तां टपी, हुन भर थिया। अब्दुल्लाह डोड़ंदो डोड़ंदो अची पहुतो आहे। मीर ॿार खे चई ॾे ख़बर, हेड़े आरे पारे जवान ॾिठी, चई इहो थो वञई। चई वारो कर ॿेड़ी वराए, चई मूंखे हुकुम कोन्हे तोखे ॿेड़ीअ ते कोन खणंदुसि। चई महिरबानी कर जेतिरा पैसा वठई उहे तोखे ॾियण जे लाइ तयार आहियां। मीर ॿार थो चए मूंखे आर्डर न आहे, तोखे कोन खणंदुसि। 2 दफ़ा चई, 3 दफ़ा चई, जंहिंमहिल मीर ॿार जवाब ॾिनो आहे त महिल बिस्मिल्लाह करे दरिया में टपो थो जे, ईअं पियो तरे जीअं शींहुं पाणीअ मां तरंदो आहे। अल्लाहु अकबर। हक़ चार दरिया के किनारे हुन ते पहुतो आहे। पीर साईं हिकिड़ी दावत ते वञी पहुता आहिनि, रोई वञी कदमनि में किरियो आहे। किबला मुरीद बणाए, पाण फरमाइनि था ॾस त हुके सां ॾिनो हुई। चए किबला आयो हुके सां ॾस कोन ॾिनो हुउमि, बराबरि मुंहिंजी बदकिस्मती ही। मां पंहिंजी नज़र सां कमु पे कयो, तो पंहिंजी नज़र जो कमु कयो आहे। ख़ुदा जो कसम आहे, उहो कात्यार अब्दुल्लाह कात्यार थियो। पाण फरमाइनि था जे अब्दुल्लाह असांजे पारे में सुतो त ठीकु आहे, जे ॿिए हंधि सुतो त अब्दुल्लाह जो उहो नालो थींदो जीअं सिंध जा ॿिया वली हन ते अब्दुल्लाह नाले वारो थी वेंदो। पर असांजे छांव में सुम्हंदो, तव्हांजे करे ख़ामोश हूंदो। उहो अब्दुल्लाह फ़कीर कामिल अकमल ख़ुदा जो वलीउल्लाह हो। मुंहिंजा आदा हीअं दुआ घुरंदो, जीअं चवंदो हो तीअं थी पवंदो हो। हुनजो कलाम, हुनजी ॻाल्हि, हुनजी ज़ुबान सैफ़ हूंदी हुई। त असल में छा आहे, निगाह शल कंहिं चङी थी पवे। हा ना बा, शल कंहिं चङे जी निगाह ते मां त ॾिसां, तूं त ॾिसीं, पर को अल्लाह वारो ॾिसे त ख़ुदा वारे जे ॾिसण सां बेड़ा ई पार। सलात सलात बुलंदा ज़बरदस्त।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद वालिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों अजीजों, ये फैजाने नजर था या के मकतब की करामत थी। सिखाए किसने इस्माइल को आदाब फर्जंदी। इस्माइल के कैसे खारियो पीउ खे पियो चयो जेको वणई सो कर, जेको वणई सो कर। वरी को ॾाढो ख़ुशि थियो, ज़ाल खे चयईं ओ हाजर जी मुंहिंजा सजण। इब्राहिम थो चवे इस्माइल खे सिंगार कराए, सुरमो पाराए, कपड़ा मटाए, जुल्फन में तेल लगाए, सुठा सुठा कपड़ा तो वक़्तु जेके आहिनि। काॾे थो वञी, यार जी दोस्त जी दावत आहे, दोस्त जे दावत ते पाण त वञा थो पर बच्चो बि वठी थो वञा। दावत अहिड़ी न सही, ₹100 वठिजे। बीबी हाजरा रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे बच्चे खे तैयार थी करे सिंगार पई कराए। अल्लाह पाक जल जलालहु मन वालो फरमाए इन्न शैतान लिल इंसान अदुव्वुम मुबीन। शैतान मल्हण जी कोशिश कंदो आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अंदर कमरे में, घर में, कोठीअ में लॻे वियो आहे। हाजरा पुट पई सिंगारे, इब्राहिम काती पियो तिखी करे। अजीब नज़ारो आहे। हाजरा पुट खे फणी पई ॾे। इब्राहिम अलैहिस्सलाम छुरी तैयार करे रसी पंहिंजी चेल सां अंदरां खमी सजे पियो, बधे त ॾिसी न वठे। रसी बि खई आहे, पटी बि खई आहे, छुरी बि खई आहे, ॿाहिरि निकिरी आयो आहे। ओ हाजरा पंहिंजे बच्चे खां मोकिलाए। इब्राहिम अॻे त ईअं कोन चयो थी, फरमाए थो न तुंहिंजो बच्चो आहे, पंहिंजे बच्चे खे आख़िरी प्यार कर, भाकुर पाए, यार जी दावत ते वठी थो वञा पियो। हज़रत बीबी हाजरा पंहिंजे बच्चे खे प्यार कयो आहे। हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम पंहिंजे बाबे सां रवानो थियो आहे। ॿ विखूं कोन हलिया हूंदा, शैतान हाजरा खे बरगलाए थो। ओ हाजरा, तुंहिंजे अखियुनि जो ठार जंहिंखे जबल जा सूर सही तो निपाए जवान बणायो आहे। अॼु इब्राहिम अलैहिस्सलाम हिकिड़े ग़लति ख्वाब जे करे कोहण थो वञेसि पियो। ख्वाब लधो अथई, ख्वाब सचो थोरो हूंदो आहे। तंहिंजे करे तोखे मां ॿुधायां थो, तुंहिंजो घर थो उजड़ई पियो, तुंहिंजो बच्चो थो तोखां जुदा थई पियो, तुंहिंजे दिलि जो ठार तोखां खसिजई थो पियो, तुंहिंजे बच्चे जे गले ते इब्राहिम छुरी वाइण थो वञई पियो। अलाए इब्राहिम खे छा थी वियो आहे, अॻु में तव्हां खे झंग में छॾे वियो, हाणे वरी कोहण जे लाइ तयार थियो आहे। हाजरा थी चवे तूं ॾिसण जो चङो माण्हू आहे, कॾहिं बि पीउ पुट खे कोन कहंदो आहे। पुट अञा ॿी शइ आहे पर पीउ ॿी शइ हूंदी आहे। तूं छा थो ॻाल्हि करीं पियो? शैतान खां लफ़्ज़ निकिरी विया त हाजरा इब्राहिम खे अल्लाह चयो आहे। कंहिं चयो आहे? ॾाढे जो कंहिं चयो आहे? कहिड़ो मिठो नालो आहे, चओ अल्लाह 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 अल्लाह। जंहिंमहिल बीबी हाजरा ॿुधो आहे त अल्लाह चयो आहे, तंहिंमहिल बीबी हाजरा फरमाए थी मां पे चयो त तूं को नेक आहे, तूं त को शैतान आहे, तूं त को तड़ियल आहे, तूं त लानती आहे। हे त हिकिड़ो इस्माइल आहे जे अल्लाह चयो आहे त लख इस्माइल रब जे नाले तां कुर्बान। अॻिते वधिया, चई हिन मां कोन थियो। इस्माइल जे दिलि में विसविसो विधई, ओ इस्माइल तोखे ख़बर आहे दोस्त जी दावत ते कोन थो वञे, कोहण थो वञई। हज़रत इस्माइल थो चए अबो छो कहंदो? वरी बि चइजी वियुसि त अल्लाह जो अमर आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात खे रब चयो आहे, तॾहिं थो कोही पियो। हज़रत इस्माइल जवाब थो ॾे, भिटाई घोट रहमतुल्लाह अलैह जवाब जो तर्जुमो थो करे। हज़रत इस्माइल फरमाइनि था मुंहिंजे मथे ते जे हुजन सिर हज़ार त तुंहिंजी असाण तवार हर हर वढा हिकिड़ो। ओ प्यारा रब तुंहिंजे नाले तां मुंहिंजी जान कुर्बान आहे। ओ शैतान तूं त शैतान आहे, मूंखे बरगलाइण आयो आहे, हिते बि वस कोन हलियो आहे। हज़रत इब्राहिम खे विसविसा विधई। इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाए थो पियो तोखे ख़बर न आहे त नबीअ ॾे वही ईंदो आहे, वही बि सचो आहे, इल्हाम थींदो आहे, इल्हाम बि सचो आहे। नबी ख्वाब लहंदो आहे, नबीअ जो ख्वाब बि सचो हूंदो आहे, नबीअ जो ख्वाब बि सचो हूंदो आहे। हाणे उन जॻह ते हज़रत इब्राहिम पंहिंजे बच्चे खे वठी आयो आहे जंहिं जॻह जो नालो आहे मैदान मिना। छा नालो से? मैदान
मिना शरीफ़ जंहिं जाइ ते हाजी सगोरा हज खां हिकिड़ो ॾिहाड़ो अॻु में बि रहंदा आहिनि, 8 जे ॾिहाड़े उते वञी रहंदा आहिनि, 9 जी राति बि मिना में गुज़ारींदा आहिनि, 9 जो ॾिहाड़ो अरफात वेंदा आहिनि, 10 जी राति मुज़दलिफ़े में गुज़ारींदा आहिनि, वरी अल्लाह जो अमर अथनि त 11 बि मिना में गुज़ार, 12 बि मिना में गुज़ार। उन मैदान ते 3 रातियूं हाजी रहंदा आहिनि। मुंहिंजा अदा अल्लाह ताला जो प्यारो नबी उन मिना जे मैदान में बचे खे वठी हाणे ॻाल्हि अञा रस्ते में कान ॿुधाई अथई, जंहिंमहिल मिना में पहुता आहिनि उते तो फरमाए बचा यार जी दावत कान्हे, दोस्त जी दावत कान्हे, तोखे चयो हुम त मांखे अल्लाह जो अमुरा कोन हलियो आहे, हाणे पाण तूं सुम्ह बैतुल्लाह ॾे मुंहुं कर, मूंखे लेटाइण जी ज़रूरत कान्हे, सिधो 109 थी सुम्ह त मां इब्राहिम बिस्मिल्लाह करे कुहाए। सोचो सोचो इहो अजीब नज़ारो हूंदो। इस्माइल अलैहिस्सलाम पीउ जी आॾो ॿाहूं ॿधी बीठो आहे। बाबा ॻाल्हि ॿुध। इब्राहिम अलैहिस्सलाम सोचे मां डिॼी वियुसि, अलाए छा चवंदो, डिॼी वियुसि। चई बाबा ॻाल्हि ॿुध, कुसण लाइ इब्राहिम जे आॾो इस्माइल तयार आहे, पर 3 ॻाल्हियूं मुंहिंजूं क़बूल कर, 3 वसियतूं मुंहिंजूं क़बूल कर। अबा कहिड़ियूं वसियतूं आहिनि? पहिरीं वसियत आहे बाबा पहिरो कमु कजां जो पंहिंजे अखियुनि जे मथां तूं पटी ॿधजां। बाबा छो पटी छो ॿधां? ओ मुंहिंजा बाबा साईं, जमल मूंखे तूं ज़मीन ते लेटाईंदे, मुंहिंजे गले में हथ विझी छुरी घुमाईंदे, तुंहिंजी नज़र मुंहिंजे गुलाब जे गुल जहिड़े चेहरे ते पवंदी, थी सघे थो बाबो आहे ऐं मतां तूं छुरीअ खे रोके विझी ऐं मां कुसण खां रहिजी वञा। इहो इनाम मूंखे कोन मिलंदो, तंहिंजे करे अखियूं बंदि कर त जीअं जल्दी रब जे राह में कुर्बान थियां, देर न थिए रब जे राह में कुसी वञा। राम न चई ओ बाबा ॿी वसियत कहिड़ी आहे? ओ मुंहिंजा बाबा साईं, ॿी वसियत आहे त छुरीअ खे तेज़ कजां। हा ओ बाबा इहा त ॻाल्हि सम्झ में आई आहे। 3 वसियत कहिड़ी आहे? बाबा साईं महिरबानी फरमाइजां, 3 वसियत मुंहिंजी इहा कजां जो मुंहिंजा हथ बि ॿधजां, मुंहिंजा पेर बि ॿधजां, रसीअ सां सुक कजां। ओ प्यारा इस्माइल ॾे ख़बर डिॼी थो अलाए छा? चए थो बाबा न डिॼां कोन थो, हथ पेर इन जे करे थो ॿधायां, तूं अल्लाह जो नबी आहे, तूं खलीलुल्लाह आहे, तूं मुहम्मद रसूलुल्लाह जो ॾाॾो आहे। मां इन जे करे थो चवां त मतां छुरीअ जो ईज़ाउ अचे ऐं मां फतकण जे करे रत जा छंडा तोखे लॻी पवंदा, बेअदबी थी पवंदी, मतां अलाह नाराज़ थिए त मुंहिंजे इब्राहिम जा कपिड़ा ख़राब कया हुयई, तंहिंजे करे मतां डोरापे में अची वञा, हथ सुक कजां, पेर सुक कजां, सुक हूंदा त फतकंदुसि कोन, तुंहिंजा कपिड़ा ख़राब कोन थींदा, रब मूं ते राज़ी थी पवंदो। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह। इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायूं था बचा हाओ। बाबा अञा हिकिड़ी चौथी वसियत विसरी वई, आख़िरी वसियत ॿुधायां। ओ बच्चा इस्माइल, चौथी वसियत वरी कहिड़ी आहे? ओ मुंहिंजा बाबा जॾहिं मां कुसी वञा, अल्लाह जे राह में शहीद थी वञा, त मुंहिंजो चोलो खणी रत लॻल मुंहिंजे अम्मा खे ॾिजां ऐं मुंहिंजे अम्मा हाजरा खे चइजां, हे चोलो ॾिसी रोइजां न, दाहूं न कजां, रड़ियूं न कजां, हिन चोले खे हथनि में खणी मुहम्मद करीम जे उम्मत लाइ दुआ घुरजां। या इलाहुल आलमीन, इस्माइल जे खून जे सदके मुस्तफा जे उम्मत जा गुनाह माफ़ फरमा। मूंखे रसूल जी उम्मत प्यारी आहे, मां इस्माइल जी जान हज़रत रसूल जे उम्मत तां कुर्बान आहे। ओ मुंहिंजी अमर हाजरा, इहो रत लॻल चोलो ख़ुदा जे दरगाह में पेश करे महबूब जे उम्मत लाइ दुआऊं घुरजां। हाणे बाबा बिस्मिल्लाह, हथ ॿधाहनि, पेर ॿधाहनि, ज़मीन ते लेटायो आहे, छुरीअ खे तेज़ कयो आहे, खलील अखियुनि ते पटी ॿधी आहे, हथ विझी बिस्मिल्लाह करे ज़िबह कई आहे, मलाकनि खां दाहूं निकिरी वयूं। ऐं मुंहिंजा मौला ही छा पियो थिए? ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो, तव्हां मज़ो ॾिसो मां छा थो कयां। इब्राहिम छुरीअ खे वहाए थो, छुरी कान थी वहे। इब्राहिम अलैहिस्सलाम छुरीअ खे ॾोरापो थो ॾे, ओ छुरी छो नथी वही? छुरी ॻाल्हाए थी, प्यारा इब्राहिम भला ॾे ख़बर, बाहि तोखे छो न साड़ियो हो? चई अल्लाह जो अमर हो। छुरी थी चवे त बाहि खे ख़ुदा हिकु दफ़ो चयो हो, मां छुरीअ खे ख़ुदा 70 दफ़ा चयो आहे त इब्राहिम जे हथ में हुजजां, पर वहजां न। मतां इस्माइल जो वार बि वॾो थी, छो त इस्माइल में मुहम्मद जो नूर आहे। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
अल खलील यामुरनी वल जलील यनहानी। खलील थो चवे त वढे पर रब जलील थो चवे त न वढे। हाणे मां खलील तुंहिंजो चवण कयां या रब जलील जो चवण कयां। अल्लाह पाक जल्दी जिब्रील खे रवानो फरमायो आ। ओ प्यारा इब्राहिम वञ, प्यारा जिब्रील वञ इब्राहिम खे चओ फलम्मा अस्लमा वतल्लहु लिल जबीन वनादैनाहु अय्या इब्राहिम कद सद्दक़त अर्रुया इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन। मां रब पाक तव्हांजी कुर्बानी क़बूल करे छॾी आ। ओ प्यारा जिब्रील इब्राहिम अलैहिस्सलाम जे पेरनि मां इस्माइल खे कढ, जन्नत मां दुंबो खणी वञ। इब्राहिम खे चओ त रब थो चवई इस्माइल जी कुर्बानी क़बूल आ। दुंबो को अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात खे फदाए ना बिज़बिहन अज़ीम जो नालो ॾिनो आ। इहा तुंहिंजी वॾी कुर्बानी आ प्यारा इब्राहिम, तुंहिंजो क़यामत ताईं यादगार हलंदो। इहो हो इब्राहिम अलैहिस्सलाम जो इम्तिहान जेको अल्लाह जे राह में ॾेई कुर्बान बचो कई। अल्लाह बचो बि बचायो, उम्मत ते ख़ुदा एहसान फरमायो। ओ मुंहिंजा प्यारा, जेतिरो प्यार हूंदो आहे, मुहबत हूंदी आहे, ओतिरो इम्तिहान हूंदो आहे। अॼु इब्राहिम अलैहिस्सलाम जो नालो यादि आहे या न आहे? नमाज़ पढ़ंदो न अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन वाला आले मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम वाला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन वाला आले मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम वाला आले इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इब्राहिम अलैहिस्सलाम कुर्बानी ॾिनी आ त मुस्तफ़ा आख़िरी नबी आ। क़यामत ताईं मुस्तफ़ा जी उम्मत हलंदी, इब्राहिम जो नालो हलंदो रहंदो। ॻाल्हि खुटी कान्हे, अञा आहे। ईंदड़ जुमे ते बाक़ी वाक़ियो अल्लाह साईं जे दरबार में दुआ घुरो। रब साईं तव्हांजी असांजी हर मुस्लमान जी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह जे नबियनि जे सदके ख़ुदा असांखे इस्लाम सां मुहबत नसीब फरमाए। असांखे ख़ुदा ताला दीनदार बणाए, दीन सां प्यार ऐं मुहबत नसीब फरमाए। अल्लाह पंहिंजो इश्क ऐं मुहबत नसीब फरमाए। गैर जे इश्क ऐं मुहबत खां ख़ुदा बचाए। अल्लाह साईं उहा हमेशा वारी पंहिंजी मुहबत नसीब फरमाए जेका कम अचण वारी आहे, दुनिया में बि फ़ाइदे वारी, आख़िरत में बि फ़ाइदे वारी। अल्लाह साईं जल जलालु मन वालो तव्हांजा असांजा हबीब जे सदके शल बेड़ा पार फरमाए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु व बारिक व सल्लिम अलैहि। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन। रब्बना ला तजअलना फितनतल लिल कौमिज़ ज़ालिमीन वनज्जिना बिरहमतिका मिनल कौमिल काफ़िरीन। रब्बना अत्मिम लना नूरना वग़फ़िर लना इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। रब्बना ला तुआख़िज़ना इन नसीना व अख़्ताना रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल्लज़ीना मिन क़ब्लिना रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिहि वअफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल कौमिल काफ़िरीन। रब्बना वला तुसल्लित अलैना बिज़ुनूबिना मन ला यरहमना वअन्त अरहमुर राहिमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। قال الله تعالى في شان حبيبه الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا مولانا محمد وآله وبارك وسلم سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين لا إله إلا الله محمد رسول الله صلى الله عليه وسلم मुस्तफा जान रहमत पे लाखों सलाम शमाए बज़ में हिदायत पे लाखों सलाम शमाए बज़ में हिदायत पे लाखों सलाम
हम गरीबों के आका पे बेहद दरूद, हम गरीबों के आका पे बेहद दरूद, हम गरीबों की सरवत पे लाखों सलाम, मुस्तफा जाने रहमा पे लाखों सलाम, शमाए बज़ में हिदायत पे लाखों सलाम, शमाए बज़ में हिदायत।